नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यूज़ सईदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त मटियारी मां खंबी गुम कयल सिंधी यूनिवर्सिटी जे गोल्ड मेडलिस्ट शागिर्द गुलशेर टिगड़ जी गुमशुदगी खे 18 महीना मुकमल थी विया आहिनि। 29 जुलाई 2017 ते मटियारी जे ॻोठ इसहाक टिगड़ वासी शागिर्द गुलशेर टिगड़ खे खंबी गुम कयो वियो, जंहिंजो हिन वक़्त ताईं को बि ॾस पतो नाहे पियो। गुलशेर जे वारसनि जो चवणु है त गुलशेर ज़हनी शागिर्द आहे, जंहिंजो कंहिं बि सियासी पार्टी तोड़े गैरकानूनी सरगर्मियुनि सां तालुक़ न हो। संदुसि ज़हानियत जो मिसाल सिंधी यूनिवर्सिटी मां 3 गोल्ड मेडलिस्ट माणे रिकॉर्ड क़ाइमु करणु आहे। वारसनि जो चवणु आहे त गुलशेर जी आज़ादी लाइ मुसलसिल 18 महीना ताईं दाहूं कयूं आहिनि, एहतजाज समेत आला ऐवाननि ताईं आवाज़ पहुचायो आहे, पर पुट खे आज़ादु नथो कयो वञे। हिन चयो त गुलशेर जी गुमशुदगी सबबि कानून जी तइलीम बि अध में रहिजी वई आहे। घर जूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वियूं। गुलशेर सुलझियल नौजवान आहे, जंहिंजे मुसलसिल गुमशुदगी कंहिं अज़ाब खां घटि न आहे। वारसनि जो चवणु आहे त यकीन ॾियारियूं था गुलशेर जो कंहिं बि तंज़ीम सां तालुक़ न आहे। जेकॾहिं हिन को गुनाह कयो आहे त अदालत में खेसि पेश कयो वञे। संदुसि उमिरि ऐं ज़हानत ॾिसी खुदारा रहम जी बुनियाद ते खेसि आज़ादु कयो वञे। वारसनि आर्मी चीफ ऐं चीफ जस्टिस, वज़ीर आज़म ऐं वॾे वज़ीर समेत ॿियनि आला अमलदारनि खे अपील कई आहे त गुलशेर खे फौरी तौर ते आज़ादु करे संदुसि परेशानियूं ख़तमु कयूं वञनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।